आजादी कंदर पुलिस ऑफिसरन ते आजादी कंदर पुलिस ऑफिसरन ते। नाज़रीन, मदई जी मां सां ख़बर शामिल कंदा हलूं त 3 ॾींहं अॻु ज़िले खैरपुर जे पीरगोठ वारे इलाइक़े में मुबैना पुलिस मुक़ाबले में मारियल मदई जी वेझो ॻोठ ताजुदेरो वासी ॿिनि नौजवाननि अली रिनू अबड़ो ऐं धणी बख़्श अबड़ो जे वारसनि पारां इंसाफ़ लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई आहे। वारसनि एहतजाज कंदे चयो आहे त असांजा नौजवान शादीअ में शिरकत लाइ वञी रहिया हुआ त रस्ते में पुलिस खेनि गिरफ़्तार करे असां खां 5 लख रुपया रिश्वत घुरी, न ॾियण तां ॿिन्ही मथां तशदुद करे खेनि कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए क़तल कयो आहे। खैरपुर पुलिस पारां क़तल कयल नौजवाननि मथां केस दाख़िल हुजण वारी लिस्ट सरासर कूड़ ते ॿधल आहे। नौजवाननि मथां हिकु बि केस न आहे। पुलिस नाहक नौजवाननि खे मारे ज़ुल्म कयो आहे। मुज़ाहिरीन चयो त तुर्त असां कोर्ट सगोरीअ में इंसाफ़ जे लाइ अपील पिणु दाख़िल कंदासीं। इलाही बख़्श भुट्टो, सचाई न्यूज़, मदई जी।